पाजे भाके मूसा खान जा पुट कमाल खान हलवा खानू खर्त मार सा मोहडोट खान अरे तो अच्छा समझो खानू कुर्बान अकबर कुर्बान के सहारा नहीं खानू कुर्बानी ते बेसबा खराब थी हुई दई अकबर खानू के पंजी जिंदगी का वधिक उनके पंजे दोस्तन जी जिंदगी अजीजा इन मूसे जी फौज सा सुभाणे मुंह अटकाए सघूं था पर कुर्बान जी तबियत वेतर खां वेतर खराब थींदी थी वञे हिन वक्त कुर्बान जी जिंदगी बचाइणी आहे असांखे बाक़ी जेकॾहिं हिन फौज खे खानू खर दिमाग़ चटी जो खीर यादि न ॾियारियो त पोइ खानू खर दिमाग़ छा जो निकर हिन सां मां अटका त मां हिनखे खणा थो खैर ता है खैर किथे बोदार साईं खैर कोने अरे कमाल खाने कुछ थियो छा बोदार बाबा कमाल बाबा बिल्कुल ठीक है निभागा साफ कढी छॾियो है बोदार बाबा असांजो हिकु हरमा मरजी चुको है छा हमरा मारजी वियो जल्दी कर पुलिस खे फोन लगा बाबा सिकंदर साहब चयो त मां अचां थो ऐं इहो बि चई त डीएसपी साहब नओं आयो आहे ऐं ॾाढो कड़क आहे बाबा हाणे हितां जो कुझु न कुझु ज़रूरु थींदो चङो ऑफिसर चे जुड़ियल बाक़ी इन में त को हाल ई कोन्हे न कुर्बान न तोखे कुछ भी कोन करे वो साजो साथ नथो छॾे सघी कुर्बान नथो छॾे सघी कुर्बान तो साथ निभाइण जो वाइदो कयो ऐं हाणे ईअं असांखे अधु मंज़िल में छॾे बि न कुर्बान वञां तव्हां दोस्तनि सां एतिरो ई साथ निभाए सघियुसि मूंखे माफ़ कजो कुर्बान वञां नी पे बोली कुर्बान हीरी पे बोली खानू खर दिमाग़ जो दोस्त थी करे हीणी तो बोली न कुर्बान न तोखे तो खबर है खानू खर दिमाग़ मौत जे मुंहं मां भी जिंदगी खसे वठंदो ऐं तूं एतिरो जल्द हारजी वए छा कुर्बान तोखे खानो ते एतबार कोन्हे
ये खानू दोस्तन के मौत जे मुंह में फिटी करे हले हुई दो न कुर्बान न तुझी जिंदगी ला इज़राइल सां बिगड़ी पवंदुस छो त मूंखे पंहिंजी जिंदगी खां वधीक दोस्त जी जिंदगी प्यारी आहे दोस्त जी अकबर अकबर जल्दी कर देर न कर अकिल रोड ते चना गोठ में इज़हार नाले तोखे माण्हू मिलंदो हाणे वञ गाड़ी जो बंदोबस्त कर कुर्बान के उते पहुंचाए बाकी कम थी वेंदो इंशाअल्लाह ठीक है कुर्बान कुर्बान मुखे कसम आ तुझे जख्म जो मां मूसा खान के अहिड़ो त जख्म ॾींदुस जेको नासूर बणिजी वेंदुस नासूर तू घबरा न कुर्बान तू घबरा न अरे मां तुझी जिंदगी लाता इज़राइल सां बिगड़ी पवंदुस इज़राइल सां बिगड़ी पवंदुस तुझी जिंदगी मौत जी मुंह मां बि कढी वठंदुस कुर्बान कुर्बान तोखे ख़बर नाहे त खानू खर दिमाग़ आहे अरे तुझी जिंदगी मौत जे मुंह मां बि कसे वठंदुस ऐं मूसा खान खे अहिड़ो त ज़ख्म ॾींदुस जंहिंजे लाइ हू तड़पंदो ऐं चवंदो त मूंखे मौत ॾियो मौत पर न कुर्बान न उनखे मौत न मिलंदो चिचलाए गंदो थी खत ते खुद मरी वेंदो पर लेकिन उनखे पंहिंजा पुट उहे बि सहारो कोन ॾींदा छो त मूसा खान हिन असांजी धरतीअ जे मथां एॾो गंदो कमु कयो आहे जो सॼे ॻोठ खे विढ़ाए नास करे छॾियो अथसि घरनि जा घर बर्बाद करे छॾिया अथसि अरे भेनरुनि खां त ॿार कसिजी विया वननि खां मुड़ुस कसिजी विया सिकंदर ॾिस तव्हांजी नाअहली जो सबूत समझूं था तव्हांजी जज्बात खे समझूं था न सिकंदर न तूं अॼु ॾींहुं ताईं असांजे जज्बात खे नाहे समझियो तूं अॼु ॾींहुं ताईं असांजो सबुर ॾिठो आहे अॼु खां पोइ तूं असांजो जोश ॾिसंदे ॾिसो मां कानून खे हथ में खणण जी तव्हांखे इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि ॾिठो आहे तव्हांखे तव्हांजे कानून खे वञ सिकंदर वञ 2 ॾींहंनि जी मोहलत अथई 2 ॾींहंनि जे अंदरि हिन या कातिल मां जेल में बंदि ॾिसां जेकॾहिं 2 ॾींहंनि में कातिल गिरफ़्तार न करे सघे त पोइ उन्हनि जा लाश मां तोखे आणे ॾींदुसि ॾिसो मूसा खान तव्हां वॾा आहियो हिन खे सम्झायो हिन वक़्तु नओं DSP साहब बदिली थी आयो आहे तव्हां मां कंहिं बि कानून जी भञकड़ी कई त पोइ मां तव्हांजी का बि मदद न करे सघंदुसि ठीकु आहे मां कमाल खान खे सम्झाए थो पर तव्हां ॾींहं 2 में कार्रवाई ज़रूर कजो तमामु जल्द दुश्मन खे जेल जे पिंजरे में बंदि ॾिसंदो ॾाढो खुटको थी पियो आहे नसीबान ॾाढो खुटको थी पियो आहे बाबा खे चयो हुअमि त कीअं बि करे अॼु मोटी अचिजांइ किस्मत सां वियो आहे थी सघे थो त उन्हनि रहाए छॾियो हुजेसि ईअं बि थी सघे थो अल्लाह भलाई कंदो ईअं ई हूंदो तूं अजायो खुटको न कर नसीबा खुटको इन करे आहे जंहिं तरफ़ बाबा वियो आहे न उहा सभिनी खे ख़बर आहे त उते मुंहिंजा दोस्त रहनि था ऐं मुंहिंजा दुश्मन उन ॻोठ जे मथां गिजुनि जा लामारा ॾींदा हूंदा जेकॾहिं तव्हांजा अहिड़ा दोस्त आहिनि त चाचा खे अकेलो मुसीबत में वञणु कोन ॾींदा जेकॾहिं ॻोठ ताईं पहुची वियो हूंदो त पोइ को बि खुटको न आहे उहे सही सलामत वापसि रवानो कंदसि पर मूंखे ख़ौफ़ आहे त दोस्तनि वटि पहुचण खां पहिरियां दुश्मननि जे वर न चढ़ी वियो हुजे चयमि त अल्लाह अल्लाह कर अजायो सोच न
ॾिसजां त चाचा सुबुह जो सवेरे ज़रूर मोटी ईंदो। आमीन। अल्लाह कंदो खेरन सां अची वेंदो। अदा, हिते अचण खां पोइ तव्हांखे छा थी वियो आहे? पीउ खे ॾिसी उन वारा ई पेर खाइण शुरू कया अथसि। छा अदा, असां इहो ई पढ़ियो आहे त माण्हुनि खे जानवरनि जीअं कुठो वञे। मायरा मायरा तूं हितां जे माहौल खां वाक़िफ़ न आहीं। हिते जेकॾहिं इज़त सां रहणो आहे त ॿियनि मथां ज़ुल्म करणो पवंदो। अदा, तव्हां डंडे जी बादशाही क़ाइमु करणु था चाहियो? हा, ईअं सम्झ त मां हितां जे माण्हुनि जे मथां राज करणु थो चाहियां। जेकॾहिं माण्हुनि जे दिलनि जे मथां राज करणु चाहियो था त उन्हनि सां मोहबत कर अदा। अदी, इहे पंहिंजा फ़लसफ़ा पाण वटि रख। अम्मा, जॾहिं तोखे ख़बर बि आहे त कमाल तुंहिंजी हिक बि न मञींदो त पोइ हिन सां बहस छो पई करी? अम्मी, हिन सां बहस कोन पई कयां, हिन खे सम्झायां पई त ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करणु छॾे ॾे। जॾहिं न उन्हनि जी आहुनि असर पकड़ियो तॾहिं हिन जो वजूद ई ख़तम थी वेंदो। मां ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कोन पियो कयां। मुंहिंजो टकर उन्हनि सां आहे जेके असां खां बि वधीक ज़ालिम आहिनि। मां उन्हनि खे झुकाइण थो चाहियां। उन्हनि खे ॻाल्हियुनि जे वसीले बि झुकाए सघिजे थो। ज़रूरी न आहे त उन्हनि खे बंदूक जे ज़ोर ते झुकाइजे। मायरा मायरा, मां तोखे कीअं सम्झायां त हिते उहे माण्हू न आहिनि जेके ॻाल्हियुनि ज़रिए सम्झी वञनि। हिते उहे माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु बंदूक जी ज़बान खां सवाइ ॿियो कुझु न आहिनि सम्झंदा। सच में अदा बि अबूअ खां 2 क़दम अॻिते निकिरी वियो आहे। पोइ मां इहो असर त तो मथां बि थियो आहे। इहो कीअं अम्मी? पहिरियां जे ॻाल्हाइण ऐं हींअर जे ॻाल्हाइण में केॾो फ़र्क़ु अची वियो अथई। तुंहिंजो त ॻाल्हाइण जो अंदाज़ बि मटिजी वियो आहे। सच अम्मी, हिन माहौल में मां कोन रही सघंदसि ऐं न ई कंहिंजी इज़त करे सघंदसि। बसि नंढो अदा इम्तिहान ॾेई अचे, मां उन सां गॾु शहर हली वेंदसि। जे अदा हिते आयो ऐं कुझु ॾींहं हिते रहियो त हू बि हिन माहौल खे सम्झी वेंदो, पर तुंहिंजो सम्झणु महाल आहे। इन जे करे त चवां पई अम्मी ऐं मूंखे इजाज़त ॾियो त असां शहर हलिया वञूं। मुश्किल आहे मायरा, मुश्किल आहे। हाणे असां सभिनी खे इते ई रहणो आहे ऐं इन माहौल खे एक्सेप्ट करणो आहे। भली सभई रही पवनि, पर मां हिते कोन रहंदसि। खैरा जे सिर ॾेखाए रोटे अञा नथा उथनि पिया। न को हेठा उथनि जेसी ताईं दिलो दिलो पाणीअ जो न बूथ ते हारींदी सान तेसी ताईं न उथंदा। अरे छोरा बचाया उथो नि भागा उथो। अरे ओ एॾे पोढ़ा उथो, सिज कानी चढ़ी आयो आहे, अञा सुता पिया आहियो। चाची ॿियो त थियो पर सुम्हण बि सुकून जो कोन थींदी। अरे जे सुकून वारो सुम्हण ॾींहुं त मां सुधरी न वञा। भले तूं त जहाज ख़रीद करे हाँ, रुगो मां तोखे सुधराणो न ॾिनो। अम्मा चांहि खणी आ। अरे मुंहिंजे नाले बि चई तूं भॻो थो वञी, तो त पते थी वे चांहि खणी आ। खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे, अञा बूथ ते पाणीअ चुको न हयूं अथव, अॻ में ई चांहि थी घुरिजे पई। उथो को बूथ ते पाणीअ ढुक था हणो। अरे शीहन जा मुंहं धोतल हूंदा आहिनि। हाँ तूं वञी चांहि खणी आ। भले छिकलियूं ॿिले जहिड़ियूं सॾाइनि था शींहं। अरे खैरा जे सिर ॾेखाइरो हुजे, को शर्म हया त कयो। सुबुह सुबुह सां नेत कदाई बेइज्जती मुझे कोन ॻाल्हाइण खां। अरे ठहियो हाणे ठहियो, एॾो ठाहो को न थी। अम्मा चांहि दे चांहि। अच्छा बेटा फाट न चाहे ॾियांसि। तो अपने के तो खंड पति आणे ने न तो चाहे ठाए जावे, खंड पति ने ढेर करे छती चाहे थी खपेस ना मड़ न मां थी चवाए पई त जेसी ताईं बूथ न धोए ने चाहे जो चुको न दी जानी हारे छड जाए, पर हिनन के एकड़ो ढोको भी न दे। मां बि कुत्ते के दिनस पर हिनन के कोन दिनस। अच्छा हलो बात न हलो हल दे आदत सख्त अची वियो, हाणे त मुंहुं धोनो ई धोनो पवंदो। बड़ी कस थी लगे पई मुंह धोइण में।
अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे को बूथ धोई साफ़ सुथरा थी वेहो घर में त बरकत भी पवे पर न। ओ चाची असांजी बरकत मनुसत में मिटजी वेंदी जेसी ताईं वॾो मुंहं ते थपलो नथो वञे तेसि ताईं बरकत न ईंदी। अरे जे जिस्म में पानी हणण सां बरकत अचे त मां सॼो ॾींहुं नलके जे हेठो न वेठो हुजां। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे पाणीअ खे हथ लाइण खां कसम खणी छॾियो थी छा? का मिर्गीअ जी बीमारी अथई छा? उथा न साह न वॼे वात नहणी न मज़ो कोन ईंदी। मोजो छो साह निकिरंदो धो न धो बूथ धूड़ पवई दुश्मननि खे। मां तो चवां त वात नहण वधीक सुबुह सुबुह इहो टीको बंदि कर। हल मुंहुं धोइण जो अकुल न अथसि धमकियुनि ॾियण जो अकुल अथव टीको बंदि करो। ओ चाचा एनो चुको पानी जो भरे अचियां। अरे छो ॾाढो ॾोड़ो आहे पाण वञी बूथू धो न चाचा हे पाणी भरे आणे ॾेई असां को पीरनि ते बासां बासियूं हूं छा त तो जहिड़ो ॼाटो मिलियल त खट ते वेहारे हुन जा पेर धोऊं बूथ धोऊं। हाणे वञे तो पानी जो चुको भरे ईंदो मरी वेंदो आहे न। अरे मरे तूं तो जा दुश्मन मरनि तुंहिंजो पीउ ॾाढो मरे तूं छो थो पियो पिटे असांखे घर वेठे। घर वेठे सॼी तबाही करे छॾियां सॼो गदर खाई वियो। बाहि लॻाई सिर खे हराम खाऊ पाण हे असां था गॾ खाऊं। हराम खाऊ मां चई अदा ने खपाए वान मतलब 100 रुपया खीसे में पियो। 100 रुपया भी अथई न असांजी त हड़ विञाई छॾे चटे वियो आ। मोदा विञाई दो त केरी ताकत आ। अरे चल हल पानी भरिया दाना न तो के चंप वेठो न पंहिंजो बूथ तो न बेंद के दोन दे। सुता त कोता जे उठ्या त भाऊ भाऊ। हां तू घट थी करी तू बूथा बूथ पंहिंजो तो तल कोन वरी दल का देखे थी दे। हल हाणे हल हीअ बि सपूरनि जा ॻाल्हाए थी पई जूअ मां जोए थियो आहे तूं बि हिते अचे साहु पटियो थी उते त भाउ जे अॻे हीअं वेठे हैं भिगल कुकड़ा वांगुरु। ओ भाउ आहे ने भाउनि सां केॾा देखा माण्हू भाउ खे कुझु छो चए। हा बाक़ी असांजे मथां आयो थो रहे पियो बेनीम का बेनी को डोक त खाओ तव्हां बेनी को मां हाणे उथी हल हल त कयां न सुठी सेरब थी करे। पढ़ा छो पंहिंजे सिर जो पोयां पियो आहे। ॿुधाए छो तो असांखे गुनाहगार करी अच्छी ॾाड़ीअ में रोज़ मारण असांखे मुनासिब नथो लॻे। ॿुधाए तुंहिंजो कमीनो पुट राचर किथे आहे। भली मारे छॾ खुटो ॾेई मारे छॾ पर मां तोखे पंहिंजे बचन जो ॾस न ॿुधाईंदुसि। ॾस न ॾींदे ॾिसां त मुंहिंजे कार खां तोखे केरु थो बचाए। इहो न सोचिजांइ त वञण ॾींदोमांइ वञण बि न ॾींदोसांइ ऐं जान खां बि न मारींदोमांइ। जेतिरो आहे ज़ुल्म कर भली मुंहिंजे रत जो फड़ोक वाहे छॾ पर मां तोखे पंहिंजे बचन जो ॾस न ॾींदुसि। ॾस न ॾींदे ॾिसां त मुंहिंजे कार खां तोखे केरु थो बचाए। छॾीस घोड़े खे मारण जी नियत थई जा मरी पए कमीनो त जुद छुटी पए पर इहो मरंदो कोन वॾो चमड़ो आहे चमड़ो। समझां थो त सच्ची कोन कंदो। सच्ची हिन कोई कराईंदुमि अदा हिन कोई कराईंदुमि जेकॾहिं सच्ची न करे न मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुमि पंहिंजो पाण खे मारे छॾींदुमि। तूं त वेह त मां हिन जो सच्ची कराइण लाइ सामान खणी अचां।
हुकुम कर रुस्तम, काॾे हलणो आहे? सुल्तान, मां हिक खे मारे चुको आहियां, हाणे ॿियनि खे मारण में बि देरि कोन कंदुसि। मूंखे भउ थो थिए त किथे मुंहिंजे हथां कंहिं बेगुनाह जो खून न वही पए, छो मूंखे अञा ताईं मिठल खान जे असुल कातिलनि जी ॼाण कोन्हे का। मां नथो चाहियां त मुंहिंजे बंदूक जा कारतूस कंहिं बेगुनाह जो खून वहाइनि। उन करे हाणे उन शख्स सां मिलणु तमामु लाज़मी आहे जंहिंखे मुझे मासूम भेण जे घर हुजण जी मुकमल ॼाण हुजे। यकीन कर सुल्तान, यकीन कर त मां अञा ताईं मिठल खान ऐं अदीअ जे कब्रुनि ते बि न आहियां वियो, छो जो मां वाइदो करे चुको आहियां त जेसीं ताईं उन्हनि जे कातिलनि खे मारे उन्हनि जो रत उन्हनि जे कब्रुनि सां न मिलाईंदुसि त उन्हनि मथां 4 कुल बि कोन पड़ंदुसि।